असीं ज़रई समाज जा बाशिंदा आहियूं ऐं ज़रई समाज पोखी राहीअ ते गुज़रान कंदड़ समाज हूंदो आहे जंहिंजो दारोमदार पाणीअ ते हूंदो आहे। पाणीअ जी फुड़ी वसे त पोखूं थियनि, फसल थियनि ऐं पोइ अनाजनि जा ढेर ढिग थी वञनि। पर जे पाणी न वसे, मींहुं न वसे, बरसाति न पवे त पोइ ॾेह में ॾुकर थी वञे। हीउ बैरेजी सिस्टम, हीउ नहरी निज़ाम त ठहियो कलूणू काल आहे। अंग्रेज़ सरकार 1923 खां 32 जे अरसे में सखर बैराज जोड़ाए रास कयो। उन खां पोइ नहरी ॼार विछाए सॼे सिंध खे पाणी मुहैया कयो वियो ऐं एग्रीकल्चर जेका रुॻो आधारींदी हुई मींहं जे पाणीअ ते, उन खे दरियाई पाणी मौजूदु करे ॾिनो वियो। पर इन खां पहिरीं हर माण्हू आसमान ॾे वाझाईंदो हो त कॾहिं थी कणी किरे त वञी फसल जी तयारी कजे ऐं फसल पोखजनि। ऐं सुकार जो महीनो लेखो हो सावणीअ जो महीनो, छाकाणि त सावणीअ जे महीने में मींहं जालारा पवंदा हुआ ऐं पोखी राहीअ जो सिलसिलो शुरू थींदो हो। हाणे अहिड़े माहौल में जेतोणीकि सावणीअ जो महीनो बि अची वियो हुजे पर मींहुं अञा आयो की आयो ते बीठो हुजे पर वसे न, त पोइ उन जे लाइ के निशानियूं हूंदियूं, जीअं ज़मीन मंझां मींहुं वसाड़ो जीत निकिरी अचे, उन खे ॿार ॾिसनि त चवनि त मींहुं आयो की आयो। या वरी ताड़ो पखी पंहिंजी तंवार करे ऐं उहा तंवार आसमान में ॿुरे त पक ॼाणिजे त मींहुं आयो की आयो। लतीफ़ साईं इहा सॼी आखाणी हिकिड़े बैत में बंदि करे असांजे लाइ महफ़ूज़ कई ऐं चयईं त अॼु पिणो तर पार ॾे ताड़े की तंवार, उतरे पासे ॾे अॼु ताड़े तंवारियो आहे। ताड़े पखीअ जी तंवार जो आवाज़ु ॿुरियो आहे उतरे पासे ॾे। हारिन हर संभाया सरहा थिया संगार। हर संभाइणु यानी पंहिंजो हर खे तयारु करणु, संभराइणु, ठाह ठूह करे हलाइण जे लाइक़ु बणाइणु। जेकॾहिं का ख़ुशख़बरी अची वञे त माण्हू आसूदो थी वेंदो आहे, माण्हूअ जो ज़हन महकी उथंदो आहे। हिकिड़ी ख़बर माण्हूअ खे जियारे विझंदी आहे, इहो आहे सरहो थियणु या ख़ुशि आसूदो थी वञणु, अंदरि ई अंदरां तवानो थी वञणु। हिननि खे ख़ुशीअ जी ख़बर मिली आहे, ख़ुशख़बरी मिली आहे त इझो थो मींहुं वसे ऐं हू ॾाढा ख़ुशि थिया आहिनि। अॼु पिणु मुंहिंजे यार वसण जा वेस कया। लतीफ़ साईं पंहिंजे मालिक खे, पंहिंजे ख़ुदा खे तूं ऐं महबूब यार दोस्त करे मुखातिबु थियो आहे। कल्याण में चई तूं हबीब तूं तबीब, सारंग में चई दोस्त मिठा दिलदार, तूं मुंहिंजो दोस्त आहीं, तूं मुंहिंजो दिलदार आहीं। ऐं हिन बैत में चई त अॼु पिणु मुंहिंजे यार वसण जा वेस कया। हू जेको मुंहिंजो दोस्त आहे, हू जेको मूं ते बाझ कंदड़ आहे, हू जेको असां सभिनी ते बाझारो आहे, उन अॼु आसमान खे वेस पहिराया आहिनि वसण जा, यानी आसमान में ककर कया अथसि, बादल आंदा अथसि जेके ॼाण त वसिया। अॼु पिणो तर पार ॾे ताड़े की तंवार, हारिन हर संभाया सरहा थिया संगार। अॼु पिणु मुंहिंजे यार वसण जा वेस कया।